धड़ो जी पुनियारी केनाल मथां तमीर थियल पुल इंतहाई ख़तरनाक सूरत अख्तियार करे वई आहे। ताज़ो करोड़ रुपयनि जी लाॻत सां पुल जी छत ते तमीर कराई वई, पर मुबैना करप्शन ऐं अकरबा परवरीन सबबु पुल जी कम में गैर मयारी ऐं नाक़स मटीरियल जे इस्तेमाल सबबु पुल हंधा हंधा टुटण लॻी आहे। पुल कंहिं बि वक़्तु वॾे हादसाती वाक़े खे जनम ॾेई सघे थी। पुनियारी पुल जे नईं छित जी तमीर वारे कम में नाक़स मटीरियल जे इस्तेमाल सबबु पुल हंधा हंधा टुटण लॻी आहे। पुल जे विच वारे हिसे में केतिरा ई वॾा खॾा ऐं सोराख़ थी विया आहिनि। पुल मथां रोज़ानो घेरी ट्रैफ़िक गुज़रण सबबु पुल कंहिं बि वक़्तु वॾे सान्य खे जनम ॾेई सघे थी। धड़ो जी सन्याण धरिन इजाज़ अख्तर मेमून, रशीद आज़ाद सोमरो, हाफ़िज़ अब्दुल गफ़ूर मेमून, वकास दायो, सगा अॻवान हबीबुल्लाह मेमून ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ताज़ो 1 करोड़ रुपयनि जी लाॻत सां धड़ो जी पुनियारी पुल जी छित तमीर कराई वई, पर ठेकेदार तरफ़ां पुल जे कम में नाक़स मटीरियल जे इस्तेमाल सबबु पुल जी छित हंधा हंधा टुटी वई आहे। हिननि चयो त धड़े शहर में सरकार जी का बि रिट क़ाइमु नाहे। पुनियारी पुल जा ॿई पासा कब्ज़ा खोरनि हवाले थियल आहिनि। मछी ऐं सब्ज़ी फ़रोशन पुल खे मार्केट बणाए छॾियो आहे। शहर जो समूरियूं बसूं सभु सुज़ुकियूं रक्शा पुल मथां बीहनि था, जॾहिं त मछी फ़रोश ऐं ट्रांसपोर्ट वारा पुल मथां पाणी हारे था, जंहिं सबबु पुल बेहतर कमज़ोर थी वई आहे। हिननि मुतालबो कयो त धड़ो जी पुनियारी पुल जी फौरी मुरमत कराए समूरी मछी मर्गी सब्ज़ी फ़रोशन ऐं ट्रांसपोर्ट खे मार्केट ऐं बस अॾनि ते मुंतक़िल कयो वञे।